हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे। Visit us today or contact us now to secure your dream office at the center of the city. सिंध समेत सॼे मुल्क में अॼु बचाव वारो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। पाक फ़ौज सां ॿधी जे इज़हार लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं रिथियल। मुल्क जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार ते गाज़ी तब्दीली वारी तक़रीब। हवाई फ़ौज जे कैडेट्स गार्ड चीफ ज़िम्मेवारी संभाले वरिती। एयर वाइस मार्शल गज़नफर लतीफ़ तक़रीब में ख़ासि महिमान तौरु शरीक। नेवल हेड क्वार्टर इस्लामाबाद में पुरवकार तक़रीब में वाइस एडमिरल नवीद अशरफ शहीदनि जी यादगाह ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई। सदर आरिफ अलवी ऐं निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ बचाव जे ॾियारे जे मौक़े ते पैगाम जारी। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त शहीद क़ौम जा मौसद आहिनि। 1965 में अॼोके ॾींहं ते पाक फ़ौज जी क़ौम बेमिसाल जज़्बे जो मुज़ाहिरो करे दुश्मन जे मंसूबे खे नाकाम बणायो। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ चयो त 6 सेप्टेम्बर जो ॾींहुं अज़म हिम्मत ऐं बहादुरी जे तौरु यादि कयो वेंदो आहे। हीउ ॾींहुं क़ौमी अज़मत सालमियत ऐं ख़ुदमुख्तियारी जी अलामत आहे। बहादुर फ़ौज सरहदनि जी हिफ़ाज़त लाइ तयारु आहे। कश्मीर मसइलो अमन ऐं सलामती लाइ चैलेंज आहे। पाकिस्तान कश्मीर भाइरनि ऐं भेनरुनि जी मदद जारी रखंदो। कश्मीर जे मुग़विन जी बाज़ियाबीअ लाइ गुडूअ भरिसां डेरा मोड़ ते धरणो हणंदड़ हिंदू पंचायत जे अॻुवाननि सां पुलिस जूं ॻाल्हियूं कामयाब। 4 ॾींहनि खां लॻल धरणो ख़तमु करण जो ऐलान। एसएसपी कश्मीर तरफ़ां मुग़वी सागर कुमार खे 48 कलाकनि में बाज़ियाब करण जी ख़ातिरी कराइण बाद धरणो ख़तमु कयो वियो। रोड खुलण बाद ट्रैफ़िक बहाल। बे आवाज़नि जो आवाज़ लावारिसनि जी वारिस तंज़ीम JWC राणीपुर जे पीरानी हवेली में ज़्यादती बाद क़त्ल कयल निगरी फातिमा फरड़ जो चालीहो 24 सेप्टेम्बर ते खानवान भरिसां ॻोठ अली मोहम्मद फरड़ो में मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। JWC जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो कराची में इजलास निगरी फातिमा फरड़ जे केस में थियल अॻभराई ॿारनि हिंदू बिरादरी जे माण्हुनि जे अगवा वारे मामले समेत सिंध जी मजमूई मुआशरती सूरतहाल जो जाइज़ो। फातिमा फरड़ो सां खून सां इंसाफ़ लाइ जिदोजहद जारी रखण जो फ़ैसिलो। चालीहे जे मौक़े ते हिकु वॾो मेड़ थींदो। सान्या वंदन लेखकनि शाइरनि वकीलनि डॉक्टरनि इंजीनियरनि समेत सिविल सोसाइटी जी तंज़ीमुनि तोड़े औरतुनि ऐं ॿारनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीमुनि खे दावत ॾियण जो फ़ैसिलो। अॻुवाणनि जो चवणु आहे त JWC बे आवाज़नि जो आवाज़ ऐं लावारसनि जे वास बणिजी हर मज़लूम सां गॾु बीठी आहे। निंगरी फातिमा फरड़ जी ज़्यादतीअ बाद क़त्ल खां पोइ सभ खां पहिरीं JWC आवाज़ उथारे समूरनि मुलविस किरदारनि खे वाइको कयो। समूरी धुरियूं चालीहे में शिरकत करे मक़तूल निंगरी जे वारसनि खे लावारिस थियण खां बचाए। राणीपुर जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल निगरी फातिमा फरड़ जे केस में अहम अॻभराई मुख्य जवाबदार असद अली शाह जी ॿीहर DNA खां पोइ जुज़ा लाहौर जी लेबॉरेटरी मुंतक़िल। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर तरफ़ां उज़्बेकिस्तान जो दौरो। उज़्बेकिस्तान सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं। तरबियती सहकार ऐं इंटेलिजेंस मटासटा वधाइण ते ॻाल्हियूं। उज़्बेक बचाव वारी वज़ारत अचण ते जनरल आसिम मुनीर जी शानदार आजियां। गार्ड ऑफ ऑनर पेश। दोदापुर वासी खे हथियारबंदनि कोयचा में गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ मोयो पेशाणी वासी नूरल कोयचा वियल हो जिते जवाबदार गोलियूं हणी क़त्ल कयो। एशिया कप जी मैच में श्रीलंका अफगानिस्तान के 2 रन्सनि तां शिकस्त ॾेई छॾी। अफगान टीम 292 रन्स जे जवाब में 299 रन्सनि ते ऑल आउट थी वई।